लाहौर में खबर ईंदा हलो तो मुस्लिम लीग नून वज़ीर आला पंजाब की चूंड कराइण जे लाइ लाहौर हाई कोर्ट से राब्तो करे वरितो हुआ। पंजाब असेंबली में अपोजिशन लीडर हमजा शहबाज इन ज़मन में लाहौर हाई कोर्ट में आइनी दरख्वास्त दाखिल कराई, जंहिंमें स्पीकर, डिप्टी स्पीकर ऐं IG पंजाब के धुर बणायो वियो हो। दरख्वास्त में मौक़िफ़ इख्तियार कयो वियो आहे त पंजाब में वॾे वज़ीर जो उहिदो ख़ाली आहे ऐं इन ते जल्द खां जल्द इलेक्शन कराई वञे। दरख्वास्त में वधीक चयो वियो आहे त सेक्रेटरी असेंबली ऐं इंतज़ामी ऑफिसर परवेज़ इलाही गैर कानूनी कदम मनी रहा आहिनि ऐं पंजाब असेंबली जो इजलास घुराइण लाइ बिला जोइज़ देर कई पई वञे। दरख्वास्त में मौक़िफ़ इख्तियार कयो वियो आहे त जेसीं ताईं वॾे वज़ीर जी चूंड न थिए तेसीं ताईं आर्टिकल 130 जे तहत असेंबली जो इजलास मुलतवी नथो करे सघिजे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।